गडियल क़ौमुनि जे इजलास में विच ओभर जी सूरतहाल बाबति बहस दौरान ख़िताब कंदे पाकिस्तान जी मुस्तक़िल नुमाइंदी मलिहा लोधी चयो त विच ओभर में अमन जी कोशिशुनि में घटिताई ऐं तकरारनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जेकॾहिं फ़लस्तीन ऐं कश्मीर जा मसइला हल न कराया विया त माण्हू गडियल क़ौमुनि ते एतमाद विञाए वेंदा। हुन चयो त विच ओभर में तकरारनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं नवां ख़तरा साम्हूं अची रहिया आहिनि। कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मामले ते गडियल क़ौमुनि जी साख ख़तरे में आहे। संदसि चवणो त गडियल क़ौमुनि खे घुर्जे त कश्मीर ऐं फ़लस्तीन मसइले ते पंहिंजी ठाहराउनि ते अमल करायो वञे। मलिहा लोधी चयो त पाकिस्तान कश्मीरनि ऐं फ़लस्तीननि जी मुकमल हिमायत जारी रखंदो। संदसि चवणो त पनाहगीरनि लाइ गडियल क़ौमुनि जी इमदादी इदारनि जी माली ॾुखियाईनि ते गिणती आहे। हुन चयो त आलमी बिरादरी फ़लस्तीनी पनाहगीरनि जी इमदाद लाइ अॻिते क़दम वधाए। मलिहा लोधी चयो त सलामती काउंसिल जो ठाहराउ 478 यरूशलम मां सफ़ारतखानो ख़तमु करण जो मुतालबो करे थो। बैतुल मुक़द्दस में सफ़ारतखाने जी मुंतक़िली इसराइल जे गैरक़ानूनी कब्ज़े बराबरि आहे। सफ़ारतखाने जी मुंतक़िली सां विच ओभर जी सूरतहाल वधीक ख़राब थी वेंदी।